अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध वॉइस जो प्रोग्राम सिंध मॉर्निंग। मां आहियां यसरा खून, तव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार। नाज़रीन, असांजी कोशिशि हूंदी आहे त अव्हां ॾाढो सिंध जा जेके बि इशूज़ आहिनि उहे शेयर कयूं ऐं तव्हां ॾो ताज़ियूं ख़बरूं पेश कयूं। दुनिया जे कुंड कुड़छ में छा थी रहियो आहे, असांजी सिंध में छा थी रहियो आहे, उहो अव्हां जे आॾो रखूं। त नाज़रीन, इन सिलसिले में अॼु असां जेका शइ डिस्कस करण वारा आहियूं उहे आहिनि सिंध में नौकरियुनि लाइ टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जे सिलसिले में जोड़ियल पार्लियामानी कमेटी जूनियर साइंस टीचर ऐं अर्ली चाइल्ड टीचर्स भर्ती करण जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त 386 ॾींहं खां एहतिजाज कंदड़ PST ऐं JST उम्मीदवारनि जो फ़ैसिलो नाहे थी सघियो। पंहिंजे हक़ लाइ 1 साल खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि जदोजहद कंदड़ PST ऐं JST उम्मीदवार अॼु असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। साणनि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॼाणींदासीं त छा अपडेट आहे। असां सां गॾु मौजूदु आहिनि खमीसो चन्ना साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? ऐं खमीसो साहब सां गॾु असां सां गॾु हिकिड़ो ॿियो उस्ताद मौजूदु आहे जेके आहिनि सदाम हुसैन साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मैडम। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? जी मैडम, अदा महिरबानी अव्हां जी जो अव्हां असांजे स्टूडियो में आयो ऐं इहो जेको सिंध जो ॿरंदड़ इशू जेके असां चइजे त उनखे अॼु असां डिस्कस कंदासीं। जेके बि तव्हांजा मुतालबा आहिनि या जेका हुकूमत तव्हां सां करे रही आहे उहा असां बि ॼाणंदासीं ऐं असांजे नाज़रीन खे बि इन बारे में ॼाण ॾींदासीं। त मां खमीसो साहब तव्हां खां पुछंदसि त सभिनी खां पहिरीं असांखे इहो ॿुधाइजो त अव्हां टेस्ट पास कॾहिं कई ऐं अव्हांखे हेल ताईं ऑफर ऑर्डर छो न मिली सघिया ऐं अव्हां गवर्नमेंट में कहिड़नि कहिड़नि नुमाइंदनि सां अव्हां जूं मुलाक़ातियूं रहियूं आहिनि, अव्हां पंहिंजा मुतालबा कंहिंखे आॾो पेश कया आहिनि? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। 386 ॾींहंनि खां असां सरापा एहतिजाज आहियूं कराची प्रेस क्लब ॿाहिरां। एडवर्टाइज़ आई 2021 में तक़रीबन 13 सालनि खां बाद में PST ऐं JST प्राइमरी स्कूल टीचर ऐं जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर जूं। सो उन वक़्तु एडवर्टाइज़ में जेको आहे तक़रीबन 36,000 ऐं किन अख़बारुनि में 56,000 जेको आहे सो एडवर्टाइज़ ते एतिरियूं सीटूं आहिनि, हिन ते भर्ती करणी आहे असांखे। इहो प्रोसेस 2022 में स्टार्ट थियो ऐं उन में पासिंग रेशो जेका पहिरीं पॉलिसी तहत हुयो 55 मेल ऐं 50 फीमेल जे लाइ ऐं माइनॉरिटी डिसेबल जे लाइ पासिंग क्राइटेरिया रखियो वियो त असां हुनजी रिक्रूटमेंट कंदासीं। उनजे बावजूदि हिननि ॾिठो त अञा जेको आहे सो सीटूं बचनि थियूं, लेकिन उम्मीदवार जेको आहिनि उहे जेको आहे सो घटि आहिनि। पोइ उन्हनि वरी पॉलिसीअ में चेंजिंग आंदी त 40 ते पासिंग रेशो रखूं था ओवरऑल, सही, त जीअं जेको आहे सो वधि खां वधि जेके आहिनि उम्मीदवार भर्ती थी सघनि। त हाणे उनखे वरी टाइम पीरियड 2 साल जो रखियो, वेटिंग मुदो रखियो त बाबा हिन 2 सालनि जे अंदरि असां जेको आहे सो हीअ जेके वेटिंग लिस्ट रखूं था, ज़ाहिर आहे वेटिंग में रखिबो ई हिन जे लाइ आहे त जीअं असां जेको आहे सो हिननि खे अपॉइंट कयूं, ज़ाहिर आहे कंहिंखे इंतज़ारु कराइबो आहे त हुन मिलण जे लाइ इंतज़ारु कराइबो आहे। सो उन खां बाद में हिननि वेटिंग पीरियड दौरान 2 सालनि में पहिरीं ॻाल्हि त मां वेटिंग जे ई ख़िलाफ़ु आहियां। रिक्रूटमेंट कयो, पहिरीं पॉलिसी अथसि, जेके पास थिया ठीकु आहे, वरी तव्हां 2 साल जे अंदरि 2 सालनि जे अंदरि नई एडवर्टाइज़ ॾेई करे भर्ती कयो। उन खां बाद में छा थियो, इलेक्शन अची वई विच में 2023-24 जे दौरान। हुननि इलेक्शन में छा कयो त 9 महीना इलेक्शन कमीशन जो असां लेटर पियल आहे, तव्हांखे ॾेखारींदासीं त हलंदड़ प्रोसेस जेको आहे उनखे तव्हां बैन नथा आणे सघो। नई रिक्रूटमेंट जेको आहे उन ते फ़िलहालु बैन आहे। त 9 महीना ईअं सम्झो साल लॻभॻि जेको आहे सो हिननि असांजो टाइम पीरियड उहो डिले करे छॾियो। तॾहिं सेक्रेटरी अकबर लगारी साहिबु हुयो ऐं बहितरीनु कमु करे पियो ऐं उन असांखे वाइदो कयो त 40+ जेके जेसिताईं आउं आहियां त आउं भर्ती करे छॾींदुसि। लेकिन उनजे बावजूदि जेको आहे सो वरी छा कयो हिननि पॉलिसी अमेंडमेंट वरी आंदी। छा कयो त हार्ड एरिया खे जेको आहे सो नालो ॾेई उन्हनि इलाइक़नि खे हार्ड एरिया ॼाणायो जिते माना मिनिस्टरनि जूं या हिननि जूं पंहिंजी अक्सरियत घणी हुई। त उहे हार्ड एरिया 32 मार्कुनि ते 33 मार्कुनि ते विच में हिननि इहे खणी छॾिया। अच्छा, उन खां बाद में हार्ड एरिया का बि नई पॉलिसी आहे, असां कानून खे फॉलो कयूं था, सिंध गवर्नमेंट आहे को असां उनजी ऐं कानून खे फॉलो करण बि घुरिजे। त उनजे बावजूदि विच में वरी साॻी माना उते कहिड़े उम्मीदवार बची विया, वरी नई उते ई एडवर्टाइज़ ॾे वरी उन्हनि साॻियनि ई तालुकनि खे नालो मटाए ॾिननि, उते नालो ॾिननि डिप्राइड तालुका।
ठीकु आहे न। हाणे उन्हनि ई तालुकनि खे साॻियनि खे वरी डिप्राइव तालुके 2023 में वरी जेको आहे उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वई, पर उनजो टेस्ट जो जेको मयार हुयो उनखे वरी लो रखियो वियो त जीअं माना वधि खां वधि पास थियनि। वरी उहे जेको आहे टीचर विच में भर्ती कया। होॾे असांजो जेको सॉफ्ट एरिया असांखे नालो ॾिनो वियो, सॉफ्ट एरिया वारनि खे असां जेको आहे भर्ती कंदासीं। हाणे सॉफ्ट एरिया वारा उहे हिन वक़्तु साईं एजुकेशन मिनिस्टर त चवे थो असां टॉप टू बॉटम जेको आहे अहिड़ा इलाइक़ा जिते जेको आहे पीपुल्स पार्टी जी अक्सरियत न, बल्कि चवणु त न घुरिजे छो त इहो सियासी मामिलो हलियो वेंदो, जिते GDA जी अक्सरियत आहे या ॿियनि जी अक्सरियत आहे ॿियनि पार्टी जी, उते हिन वक़्तु हाणे गंबट सोबोदरो फॉर एग्ज़ाम्पल चओ आउं उतां जी बिलोंग रखां थो, हैदराबाद उते 54 ते फीमेल रहियल आहिनि, 54 मार्कुनि ते, 53 सोबोदरो JST मेल रहियल आहिनि, गंबट 53 ते रहियल आहिनि। उन खां बाद में सखर लाड़काणो ऐं ईअं सम्झो त कराचीअ में हिते 60+ हिकिड़ी फीमेल आई, उहा ॿुधाए पई त मुंहिंजूं 60 मार्कूं आहिनि, 58 मार्कूं आहिनि, असां अञा हिते वेटिंग में आहियूं। मूंखे ख़बर नथी पए त माना इहो कीअं सिस्टम हिननि जेको आहे हलायो। उन खां बाद में तव्हांखे ॿुधायूं त पॉलिसी आहे हर 3 महीने फेज़ हलाइणो हुयो न, हर 3 महीने खां बाद में नओं फेज़ हलाइणो हुयो ऐं JST जा फेज़ पहिरियां हलाइणा त जीअं, छो त कैंडिडेट्स डबलिंग में पास घणा आहिनि, छा पिया कनि, जेकॾहिं आउं आहियां JST में बि अप्लाई कयो, PST में बि अप्लाई, पोइ जंहिंमें धुको लॻो माना थी वञो। सो इन जे करे JST में वेटिंग में हुया, PST वरी ऑफर ऑर्डर, हे छा पिया कनि, पहिरियां PST जा फेज़ हलाइनि, ईअं न करिणो हुयो, पहिरियां JST। हिननि खे मथां खां ई डायरेक्शन्स ॾिनल हुयूं त जीअं हिननि उम्मीदवारनि जो टाइम पीरियड ज़ाया कयो, बसि हिननि को जान कढो, हथ कढो हिननि में, ऐं असांखे वरी अॻिते हली वरी नऊं जेको आहे, छो जो इलेक्शन त खटे विया, हाणे हुननि खे को जवाबु ॼाणायो कोन हुननि, जंहिंसां खणी हू भर्ती कनि। ठीकु आहे, उहो DOs डायरेक्टर्स जेके आहिनि, जिते जिते हुननि जा पंहिंजा जेके माण्हू हुया उहे उनखे भर्ती कराए। इवन 80 तालुके किंगरीअ जे अंदरि हाणे 80 डिसेबल ऑफर ऑर्डर जारी कया अथनि, 80 डिसेबल। उन खां बाद में आउं कहिड़ियूं वेही खणा, शायदि एजुकेशन मिनिस्टर जा डिपार्टमेंटल जेकॾहिं एजुकेशन जूं आउं ते मथां नाराज़ थिए या चई बि विझनि, लेकिन आउं उन्हनि सां ओपनली जेको आहे कानूनी तरीक़े सां हर मास ते हर लिहाज़ ते टेबल टॉक करण जे लाइ तयारु आहियूं। ऐं असां सां 386 ॾींहंनि में कॾहिं बि मीडिया टॉक उन्हनि न कयो आहे, फेस टू फेस टेबल टॉक कनि, असांखे आर्ग्यूमेंट्स बि हराइनि। उन खां बाद में 33 ते तव्हां खयो त 32 ते तव्हां सॉफ्ट ऐं हार्ड एरिया प्लस मार्क्स ॾेई तव्हां शो कया, उहे तक़रीबन 21,000 आहिनि। त हाणे जेकॾहिं उहे न खणंदा न, अॼु असां तक़रीबन 15 खां 16,000 जेके आहियूं उहे उम्मीदवार ईअं दरपदर न हुजनि। नियाणियूं कल्ह हैदराबाद जूं प्रेस क्लब ते रोई रोई हितो वियूं आहिनि, क़ुर शरीफ़ सरदार शाह खे ॾिननि, पेरे पयूं हली वियूं दर ते, साईं जेकॾहिं असांजी का ग़लती आहे भला असांजी उहो माफ़ी जो भला असांखे, लेकिन ख़बर न आहे अलाए छो एजुकेशन मिनिस्टर जेको आहे ईअं करे पियो। हाणे जेको आहे असां हितां 5 मार्च बि कयोसीं कराची प्रेस क्लब खां इस्लामाबाद ताईं, बबुरले ते ॾाढो तशदुद असांजे कयो वियो, अरेस्ट कयो वियो, ॿधो वियो असांखे। ईअं सम्झो त प्रेस क्लब जे ॿाहिरां पुलिस असांखे तशदुद कयो, मुंहिंजो सामान सॼो चोरी कयो वियो राति जो, ऐं उन खां धमकियूं ॾिनियूं वयूं, मूंखे थ्रेट्स ॾिना विया। त ओपनली थो मां चवां, भले जेको बि अचणा हुनखे ॿुधाईंदुसि, तोखे गुम करे छॾींदासीं, तोखे खणाए खंभे माराए छॾींदासीं, ऐं हीउ कैंप ख़तमु कयो, ऐं हिते जेको आहे तव्हांखे असां विहणु न ॾींदासीं। ऐं मुंहिंजी MPhil जी डिग्री थियल हुआ एडवांस वाइल्ड लाइफ मैनेजमेंट में, ऐं हुन में मां लैपटॉप इन जे करे खणी आयो त भला रिसर्च पेपर त पंहिंजा लिखंदो रहां, उहो मुंहिंजो टाइम थो ज़ाया थिए, त उहो सॼो मुंहिंजो लैपटॉप, मुंहिंजो मोबाइल, सॼो सामान उहो सॼो चोरी करायो वियो राति जे वक़्त में। मुंहिंजा कपिड़ा हुया, पैसा हुया, डॉक्यूमेंट्स मुंहिंजा हुया, प्रूफ्स जेके हुया सॼा उहे चोरी कराया विया। ऐं उन जे बावजूदि जेको आहे वरी असांखे अरेस्ट बि कयो वियो पुलिस, उते असांखे थाणे जे अंदरि लिखारायो वियो त बाबा हाणे अॼु खां पोइ तव्हां कैंप न हणंदव, उहे त हलिया वेंदो। असां चयो बाबा असांखे मुतमिन कनि, साम्हूं वेही ॻाल्हाइनि, असांखे हाराइनि या असांखे आर्ग्यूमेंट्स में ॻाल्हियुनि में खुटाए विया, जेका कानूनी सज़ा असांखे क़बूल आहे। बिल्कुलु जी सदाम साहब, अवां इन सिलसिले में छा चवंदा त सिंध हुकूमत जेका पार्लियामानी कमेटी जोड़ी आहे इन जूनियर साइंस टीचर्स ऐं अर्ली चाइल्ड टीचर्स खे नौकरियूं ॾियण जो ऐलान कयो आहे, बाक़ी अवां जे मसइले ते चवनि था त 5 अगस्त ते अवां जो फ़ैसिलो थींदो, छा कमेटी जो फ़ैसिलो अवां खे क़बूल हूंदो? जी मैडम, ॾिसो हीअ जेका स्पेशल कमेटी जुड़ी हुई, इहा स्पेशली असां 40+ PhD DST वेटिंग वारनि लाइ जुड़ी हुई। असांजो हीउ जेको एतिजाज जदोजहद हुई 386 ॾींहं खां जारी आहे सॼी सिंध पाकिस्तान में, दुनिया लेवल ते असांजो रिकॉर्ड आहे।
असांजो कराची में बि हिते प्रेस क्लब क़ाइमु हुई, मां जेको आहे लाड़काणे सां बिलोंग कयां थो, जी उते बि असां कंहिं पयूं हुईसीं ऐं हुते एहतजाज कयूं पिया। सॼी सिंध में कंहिं बि नोटिस न वरितो हुयो। उते मोहतरम जमील अहमद सूरो साहिबु आहे, बिलावल साहिबु जो पॉलिटिकल सेक्रेटरी ऐं MP बि, उहे असांजे कैम्प ते आया, उन्हनि नोटिस वरितो, ॻाल्हियूं थियूं। ऐं जमील साहिबु जेको आहे ऐं सिंध असेंबली में उते आवाज़ु उथारियो असांजो, ऐं स्पेशल कमेटी जुड़ी स्पेशली असां लाइ। पोइ उन्हनि छा थियो त असांजे मसइले खे हल करण लाइ कुझु टाइम पीरियड 2-3 महीना मतिलबु उहो ॾिनो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त जेका 10 तारीख़ फ़ैसिलो हुयो, उहो स्पेशल कमेटी में जेका एजेंडा शामिल ई न हुई, साइंस टीचर ऐं ECT, उन्हनि खे नौकरियूं ॾियण जो ऐलान कयो वियो। ऐं जेका स्पेशली असां लाइ ठही हुई, असांखे जेको आहे सो जवाबु ॾिनो वियो त हिकिड़ो कोर्ट जो जवाबु ॾियण आहे, जेका हिकिड़ी मतिलबु मां त ईअं ई खणी चवंदुमि त हिकिड़ो कूड़ उन्हनि हयो, छो जो उन्हनि मां मौजूदु बि हुयुमि सिंध असेंबली में। ऐं जेको चेयरमैन आहे साईं अवेश शाह साहिबु, उन्हनि असां सां वाइदो कयो, सखर में हुन सां मुलाक़ात थी हुई त तव्हां जॾहिं रमज़ान ईद गुज़रंदी, असां जेको आहे सिंध लेवल ते जेके बि तव्हां दोस्त लीड कयो था, बल्कि ज़िले तालुके लेवल ते ॿ उम्मीदवार असां उन्हनि खे घुराईंदुमि मां, ऐं उन्हनि सां टेबल टॉक कंदुमि, तव्हांजो मौक़ुफ़ ॿुधंदुसि ऐं पोइ फ़ैसिलो जारी कंदासीं। पर अफ़सोस सां चवणो थो पए त जमहूरी हुकूमत में बि हिननि जेको आहे बादशाह ॾेखारी आहे। मूंखे हीअ लफ़्ज़ चवणा था पवनि छो जो असां मज़लूम आहियूं। हिननि असां टेबल टॉक बि न कयो, मौक़ुफ़ बि न वरितो, ऐं कुझु ॾींहंनि खां असांखे ख़दशा हुया। उहो असां हिते कराची प्रेस क्लब ते असां पंहिंजो डेरो जमायोसीं, मुख़्तलिफ़ शहरनि खां दोस्त हिते आयासीं ऐं मुलाक़ात जी कोशिशि कईसीं, पर कोई बि MP में मिलण लाइ तयारु न हुयो। ऐं उहे ख़दशा असांजा बिल्कुलु दुरुस्त साबित थिया। सिंध असेंबली जॾहिं मां 10 जुलाई जेको आहे जुमे वारे ॾींहं ते मौजूदु हुयुसि, उते बि 3 कलाक मां हिन जेका स्पेशल कमेटी ज़ूम ते बीठो हुयुसि, न पिया निकिरनि। ऐं जॾहिं निकिता, साईं सरदार शाह निकितो, तालीम जो वज़ीर, साईं जमील अहमद सूमरो साहिबु निकितो, साईं अवेश शाह साहिबु निकितो। मां उन्हनि खे चयो त हीउ फ़ैसिलो जेको आहे, हे त अॻे खां वधीक ज़ुल्म कयो वियो आहे। अॻ में बि तव्हां असां 40+ वेटिंग उम्मीदवार आहियूं, अॻ में तव्हां 32-33 मार्कुनि ते जेको आहे भर्ती कया हुया, हज़ारनि जी तइदाद उस्ताद। ऐं हींअर बि जेको आहे तव्हां वरी पंहिंजा नवाज़ी कई आहे, ग़लति पॉलिसियूं, ग़लति फ़ैसिला कया आहिनि। मूं उन्हनि खे मुंहं ते ई चयो, उन्हनि को बि जवाबु ॾिनो, चई ईअं न आहे, तव्हांजो ॾिसंदासीं ऐं ॾिसंदासीं करे माना 5 अगस्त जो लॉलीपॉप ॾेई आहे। मां सिधी ॻाल्हि कंदुसि, छो जो असां पुरउमीद सिर्फ़ु न 10 तारीख़ ते हुयासीं। हिननि जेको आहे असां सां मतिलबु कूड़ ॻाल्हायो आहे, धोखेबाज़ी कई आहे। असांजी पुरउमन जदोजहद, असां पढ़ियल लिखियल सिंध जा नौजवान शौर वारा आहियूं। ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां मुख़्तलिफ़ शहरनि खां 40+ हिकिड़ी कैटेगरी आहे, पॉलिसी जुड़ियल वेटिंग लिस्ट। 40+ खां वेंदे 60 ताईं, जीअं बा ख़मीस तव्हांखे ॿुधायो त जेको असां वेटिंग में आहियूं 60 मार्क्स ताईं, उहो असां वेटिंग में। लाड़काणे में बि तक़रीबन असां जूं JST जूं नियाणियूं आहिनि, जेके असां प्रोटेस्ट में ईंदियूं, उन्हनि जूं 51 मार्कूं, कंहिंजूं 50 मार्कूं। ऐं बिलावल जो तक आहे, ऐं सरदार शाह जो जेको हुनजो वज़ीर रखियल आहे, उते 32-33 मार्कुनि ते भर्ती कया विया आहिनि। CM जेको आहे साईं मुराद अली शाह साहिबु, उते बि 32-33 मार्कुनि ते भर्ती कया विया आहिनि। उतां जा SNE प्रपोज़ल जेके हुया, सीटूं मंज़ूर थींदियूं, जेका हर साल थींदी आहे बजट, हिन 3-4 सालनि जे दौरान उन्हनि जे मनपसंदि इलाइक़नि में SNE सीटूं मंज़ूर थींदियूं रहियूं। पर लाड़काणो ऐं सिंध जी सभु ज़िला जेके बि आहिनि, उहे नज़रअंदाज़ कया विया उतां जे माण्हुनि खे। हिननि ॿिन्ही या 3 शाह लाइ मां चवंदुसि, मां वरी बि उन्हनि खे माफ़ी थो कयां अगरि उन्हनि खे दिलि आज़ारी थिए मुंहिंजे लफ़्ज़नि में सख़्तु। असां बीमार 386 ॾींहंनि खां असां तकलीफ़ूं ॾिठियूं, असांजूं गिरफ़्तारियूं थियूं, असां ते तशदुद थियो। लाड़काणे में, कराची में मुंहिंजी बि गिरफ़्तारी थी हुई कराची में, ऐं लाड़काणे में गिरफ़्तारी थी, तशदुद थियो, पुलिस जो टार्चर असां बर्दाश्त कयासीं, बीमार हुयासीं। असांजूं नियाणियूं बि गिरफ़्तार थियूं। इहा वॾी हिकिड़ी माना मेल जेके कैंडिडेट्स पुलिस जेके एहलकार हुया, मेल कैंडिडेट्स, उहे असांजी फीमेल्स खे गिरफ़्तार था कनि। हीअ मतिलबु असांखे समाज सम्झ में नथो अचे। असां तालीम बि हासिलु कयूं ऐं जेको आहे पंहिंजा हक़ वठण लाइ पुरअमन जदोजहद कयूं, त उन्हनि ते ईअं जेको आहे ज़ुल्म कयो वञे, हिकु हक़ु न ॾियनि ऐं ॿियो वरी ज़ुल्म अञा वधीक कनि। हे जेके हाणे इहो 10 जुलाई वारो फ़ैसिलो आहे, इहो असांखे हिन जे करे मंज़ूर बि न आहे। इहो असां हिनखे रिजेक्ट था कयूं। असां प्रेस मीडिया जे ज़रिए कुझु ॾींहं पहिरियां ई इहा शइ क्लियर कट चई चुका हुआसीं त असांजे हक़ में अगरि फ़ैसिलो न आयो त कंहिं बि सूरत में असां इहो क़बूल न कंदासीं। पर हिननि जेके असांखे ख़दशा हुया, उन्हनि खां वधीक ज़ुल्म जो हिकिड़ो मतिलबु ऐलान कयो। ॾिसो, साइंस टीचर जेका पॉलिसी आहे, उन में 1100 सीटूं, हिकिड़ी क्लियर हुनजी ॻाल्हि पंहिंजे बक़ौल हिन वक़्तु बि एजुकेशन डिपार्टमेंट चए थो त 1100 जूं सीटूं आहिनि साइंस टीचर जूं। पर भर्ती जो जेको ऐलान कयो अथनि, तव्हां मीडिया रिपोर्ट भले तव्हां वठिजो, तव्हांजो सिंध वाइस चैनल, उन में हिननि ऐलान कयो असां 8,500 भर्ती कंदासीं। ऐं असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो बहाना कंदा रहिया साईं सरदार शाह त तव्हां लाइ सीटूं मौजूदु न आहिनि, तव्हां लाइ बजट कान्हे का, तव्हां जेको आहे CSS में हेतिरा जेको आहे पास थींदा आहिनि ऐं मिलंदो थोड़नि खे आहे, नौकरी ॿिया रहिजी वेंदा आहिनि। मतिलबु मुख़्तलिफ़ कॾहिं चवंदो हुयो शोला खपायो,
कॾहिं चवंदो अचो त मां तव्हांखे प्राइवेट स्कूलनि में विहारे करे तव्हांखे उते माना चवां त पढ़ायो प्राइवेट स्कूलनि में। ईअं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साईं जेको आहे अदीब शाइर असांखे बि वणंदो हुयो। जॾहिं असांजी टेस्ट 2021 में न ॾिनी टेस्ट त साईं खे असां वॾा तक़रीबन फैन वणंदो हुयो। साईं अदीब आहे, दानिश्वर आहे, शाइरी कंदो आहे असेंबलियुनि में, असां चवंदा वॾो हीरो आहे साईं। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए, बसि अफ़सोस आहे त साईं हिकिड़ी मतिलबु ग़लति पॉलिसियूं जोड़े करे सिंध जी तालीम तबाह करे छॾी। पंहिंजनि इलाइक़नि में 32-33 मार्कुनि ते नौकिरी ॾिए थो, उते उन्हनि जे लाइ रोज़गार न आहे। लाड़काणो ज़िलो शहीदनि जो शहर आहे, इनकलाबी शहर आहे। हिते शहीद थिया आहिनि, सिर्फ़ु पीपुल्स पार्टी जा माण्हू लाड़काणे में शहीद न थिया आहिनि, बल्कि मुख़्तलिफ़ जमायतुनि जा शऊर आहे। उते 52 मार्कुनि ते वेटिंग में आहिनि ऐं पंहिंजे इलाइक़नि में 32-33 ते पंहिंजा नवाज़ी। पोइ इन जे करे बसि असां जेको आहे पोइ बि अलाह में उम्मीद रखी आहे, असांजो हक़ आहे, असांखे ॿियो को रस्तो बि न आहे, असांखे को हुनुर बि न आहे, न को असांखे पैसा जो असां DO डायरेक्टर एजुकेशन डिपार्टमेंट खे पैसा ॾेई करे नौकरियूं वठूं। जी अदा, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। पंहिंजी जदोजहद क़ाइमु रखिजो। ऐं हाणे मूंखे खमीसो चन्ना साहिबु, तव्हां इहो ॿुधाइजो त जेकॾहिं पार्लियामानी कमेटी हिन मामले खे अॻिते वधाए थी या अव्हां जे हक़ में फ़ैसिलो नथो अचे त पोइ अव्हां जो रद्द अमल छा हूंदो? ॾिसो न मैडम, जेको कानून आहे पार्लियामेंटी कमेटी आहे, जेकॾहिं ॾिठो वञे त असांखे उनखे पोइ फॉलो करिणो पवंदो। आउं पंहिंजे पर्सनल थो चवां, जेकॾहिं असांजे अगेंस्ट फ़ैसिलो आहे त ठीकु आहे, पोइ आउं पाण हलियो वेंदुसि। पोइ असांखे वेहण जा छो हिन वटि सही सरदार शाह वटि पावर आहे, मिनिस्टर आहे, हुकूमत आहे, असां कुझु बि नथा करे सघूं। सिंध जो आवाम केॾो बि छा बि करे, लेकिन कुझु बि न करे सघंदो। वधीक असांखे वाड़े जेल में वाड़े छॾींदा, या किथे बदिराए छॾींदा, या किथे के माराए छॾींदा खणी। सो इन जे लाइ आउं पोइ कानून खे ई फॉलो कंदुसि। जेको कानून या पार्लियामेंट कमेटी जेको फ़ैसिलो ॾींदी, असां उनखे फॉलोअप कंदासीं। ऐं मां ईअं त खणी चवंदुमि ॿियनि खे बि त तव्हांखे बि फॉलोअप करणु पोइ खपे, छो जो हिन सां माना हिकिड़ी रिस्पेक्ट बि थींदी। सुभाणे अॻिते हली जेको आहे सो जेके ॿिया मसइला जेके आहिनि उहे पोइ क्रिएट न थी पवनि। तव्हां सम्झो था त उहो पोइ तव्हां सां इंसाफ़ थींदो? इंसाफ़ त हाणे जेको 386 ॾींहंनि में न कयो अथनि, त हाणे पोइ त असां मजबूरी कोई हलाईंदासीं न। पोइ असां रियासत सां टकर न करे सघंदासीं। हीअ सिर्फ़ु हिकु फ़र्द जी या हिकु ज़िले जी जंग न आहे, हीअ सॼी सिंध जो मसइलो आहे। उबावड़े खां वठी कमु शहीद तोड़ी, भले उन में साईं सरदार शाह जो पंहिंजो उमरकोट अचे, थरपार करे अचे, असांजा जेके वेटिंग में आहिनि उहे बि असांजा आहिनि। छो जो असांखे ऐं कॾहिं कॾहिं त मूंखे साईं जी सोच ते हैरानगी थींदी आहे त साईं सिर्फ़ु हमेशह पंहिंजे तक जे हिसाब सां सोचींदो आहे। उनखे सोचणो सॼी सिंध जे लाइ खपे। ऐं हर साल हर 2-3 महीने कंहिं न कंहिं ज़िले में विज़िट करे, अचानक दौरा करे, क्वालिटी ऑफ एजुकेशन ॾिसे। ऐं हिन वक़्तु बि जेको जूनियर साइंस टीचर जो साईं स्टेफ कयो आहे, आउं पंहिंजो ज़ाती तजुर्बो थो ॿुधायां, 15 सालनि जो एक्सपीरियंस आहे। ऐं एग्ज़ाम कंट्रोलर बि रहियो आहियां। ऐं 2017-18 खां वठी इहे साइंस एग्ज़िबिशन्स या साइंस प्रोजेक्ट जेके आहिनि वर्किंग मॉडल ऐं IBA जेको मेन कैंपस आहे उन खां असां खटियल आहियूं। उहे असांजा मुंहिंजा थियल आहिनि। मुख़्तलिफ़ प्राइवेट कॉलेजिस में मुंहिंजो एक्सपीरियंस आहे। इवन नर्सरीअ खां वठी वेंदे इंटर क्लास ताईं साइंस सब्जेक्ट जेको आहे मुंहिंजे जेको एजुकेटर हुनजो ऑक्सफोर्ड जो जेको सिलेबस आहे उहो मुंहिंजो पढ़ायल आहे, कैम्ब्रिज जो पढ़ायल आहे, सिंस टेक्स्ट बुक जो पढ़ायल आहे। त साईं खे शायदि ईअं लॻंदो हूंदो त हीअ के ईअं वेठल आहिनि या हिननि खे कंहिं क़िस्म जी ॼाण न आहे, या हीअ अञा थोरी वधीक महिनत कंदा। त हाणे असां एतिरी महिनत कई आहे जो हिन वक़्तु 54, 60 ते 55 मार्कुनि ते वेटिंग में आहिनि, 32-33 वारा थी विया आहिनि। सो साईं इहो जवाब बि न ॼाणणु घुरिजे। सो असांखे पोइ फॉलो कानून खे करिणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं असांजे हक़ में ईंदो ऐं जेकॾहिं असांखे कमेटी में घुराइनि था या असां सां टेबल टॉक कनि था, एतमाद में वठनि था, त इहो अञा वधीक जेको आहे सो उन्हनि जी इज़त अफ़ज़ाई थींदी, हौसला अफ़ज़ाई थींदी त वाक़ई त जेको आहे सो मेरिट इंसाफ़ थियो आहे ऐं मेरिट थी आहे। बाक़ी ईअं पंहिंजे मुंहं सां फ़ैसिलो ॾेई वञनि, ईअं त पोइ यज़ीद बि कंदो, फ़िरौन बि कंदो, पोइ उहे बि हुकुमरान उहे बि कंदा, पोइ आवाम माना झेलींदो, चवंदो भाउ ठीकु आहे। बिल्कुलु। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि हिते बि निकिती हुई त छा तालीम सिर्फ़ु नौकिरी हासिलु करण जे लाइ हुजणु घुरिजे? जीअं जी बिल्कुलु। त पोइ उनखे तव्हां कीअं था ॾिसो? जी मैडम ॾिसो न, साईं सरदार शाह वाक़ई चवंदो रहे त बाबा तालीम खे रोज़गार जे ज़रिए न बणायो, तालीम खे रोज़गार जे ज़रिए न बणायो। असल में इहो शायदि साईं जे ज़हन में वेठल आहे, छो जो उते साईं पाण तालीम जे रोज़गार ॾेई हाणे 32-33 वारे मार्कुनि वारे खे नौकिरी ॾिए थो ऐं 54-55 रहाए थो, त पोइ रोज़गार असांखे ॾिनई या पंहिंजनि खे ॾिनई? असांखे आउं त ओपनली चवां थो, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे साईं मूंखे बोर्ड ते बीहारे चवे बाबा तूं पढ़ाए ॾेखार असांखे। ज़ाहिरी आहे स्कूल में इहो ॾिसबो आहे, ऐं अक्सर करे प्राइवेट कॉलेजिस में ॾिसंदो आहियां जॾहिं टीचर भर्ती कंदा आहिनि
त उनखे क्लास में मोकिले छॾींदा आहिनि। जी जेकॾहिं स्टूडेंट्स खे सेटिस्फाई करे वियो त उनखे अपॉइंट कंदा आहिनि, बिल्कुलु वरना उनखे रिजेक्ट करे छॾींदा आहिनि। जी हिते ईअं न आहे। हिते बाबा जेकर मुंहिंजो वेझो पंहिंजो आहे बाबा हणो गवर्नमेंट जे खाते में वेंदो न कहिड़ो मुंहिंजे घरां ईअं न हुजणु खपे। ईअं इन सां क्वालिटी ऑफ एजुकेशन जेका आहे सिंध जी, जॾहिं आउं रियली थो ॿुधायां अव्हांखे, शायदि कंहिंखे माना कावड़ या गुस्सो बि लॻे, जॾहिं असां हितां पैदल मार्च करे पंजाब वियासीं न, उतां जी क्वालिटी ऑफ एजुकेशन असांखे डिफरेंट लॻी। उतां जा जेके चोथे पंजे छहें दर्जे जे क्लास जा ॿार गवर्नमेंट जा, उहे असांखे माना ईअं पिया लॻे ॼण असां माना हिकिड़े ॿिए इलाइक़े में अची विया हुजऊं। त हू मूंखे हिननि जा पंहिंजा ॿार जेके आहिनि उहे त पढ़ंदा मलाइशिया में, ॿाहिरनि मुल्कनि में, ठीकु आहे, डिफेंस में के वॾनि वॾनि पढ़े गवर्नमेंट ॿार असां ग़रीबनि जो। मां तव्हांखे रियली थो ॿुधायां, 21 सदी थी हले, मुंहिंजो ॻोठु 400 घरनि ते मुश्तमिल आहे न, फीमेल जो 0 रेशो आहे एजुकेशन जो। मेल जो उते सिर्फ़ु असां ॻोठ में 2 पास थिया आहियूं, 400 घरनि में 2 पास थिया आहियूं। ऐं अव्हांखे इहो ॿुधायां, ग्रेजुएशन करण वारा सिर्फ़ु तव्हांखे 6 या 7 8 मिलंदा, या त को तव्हांखे मैट्रिक पास मिलंदो या इंटर पास। उहे वीचारा उते गुरबत घणी आहे, ऐं उते स्कूल जेके आहिनि, हायर स्कूल जेके आहिनि, उहे परे 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 आहिनि, 6 8 10 किलोमीटर ते। पोइ वालदेन जेके आहिनि ग़रीब, पोइ हुननि खे हिकु बनी ॿारे जो कमु करंदा आहिनि, हारी नारी आहिनि। हाणे उहो दर्द असां था महसूसु कयूं न, असां ऑन द स्पॉट अखियुनि सां ॾिसूं था त मुंहिंजे तालुके में, मुंहिंजे ज़िले में जेको आहे सो कीअं पियो थो गवर्नमेंट स्कूलनि में ज़ुल्म थिए। मां प्राइवेट कॉलेजिस में ऐं गवर्नमेंट जेके स्कूलनि में ॾिसां थो त मूंखे तमामु ॾुखु थींदो आहे। ऐं मां सची ॿुधायां, शायदि साईं सरदार शाह या ॿिया कंदा हुजनि, ऐं गवर्नमेंट स्कूल जा जेके ॿार हुआ न, प्री मेडिकल प्री इंजीनियरिंग जी फ्री ऑफ कास्ट टेस्ट वठंदो आहियां हर साल। उन में छा हूंदो आहे त माना प्राइवेट ॿार त अफोर्ड करे था सघनि न, लेकिन गवर्नमेंट जो ॿारु अफोर्ड नथो करे सघे। त पोइ मां छा कंदुमि, हर गवर्नमेंट जे स्कूल में वञी उन्हनि ॿारनि खे फ्रीअ में, माना सॼो ख़र्चु मुंहिंजो हूंदो, एग्ज़ाम जो हर शइ जो, जेका बि प्रिंट वग़ैरह। इवन वरी उन्हनि ॿारनि खे एप्रिशिएट करण जे लाइ घटि में घटि कैश प्राइज़ 10 खां 20 हज़ार रुपया रखींदो हुउसि, बाबा कंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। बिल्कुलु, छो जो मूंखे माना पंहिंजे, मां चवां थो जेको असां प्राइवेट स्कूलनि में लोड़ियो आहे न, इहो जेकॾहिं असां गवर्नमेंट जी ॿारनि जी ख़िदमत कयूं त उहो असांजी वधीक, छो जो पढ़े ॿारु ग़रीब हुयो थो गवर्नमेंट स्कूल में, अमीर ॿारु नथो पढ़ेव, सभु प्राइवेट कढी था। जेके किरीम ॿार आहिनि सभु मालिक जेके आहिनि अमीर प्राइवेट में था पढ़ाइनि। हिन महिल साईं सरदार शाह चवे त जेकॾहिं प्राइवेट जी जेका आहे क्वालिटी ऑफ एजुकेशन ऐं गवर्नमेंट स्कूल जी क्वालिटी ऑफ एजुकेशन ते ॻाल्हाए, साईंअ खे बसि मुर्शिद आहे, क़िबलो आहे असांजो, असांखे रेस्पेक्ट करणी आहे। छो जो उन वक़्तु मिनिस्ट्री आहे, पावर आहे, असां हुनजी ॿियो इहो ई चई सघंदा असां हुनजो। ऐं इहो बि मां रिकॉर्ड इहो चवां थो, असां साईं सिर्फ़ु इज़त पहिरियों दिलि सां कंदा हुआसीं। जॾहिं नओं नओं आयो न, असांखे ॾाढी साईं में उमेदूं हुयूं त साईं माना एजुकेशन घणो चेंजिंग कराए छॾींदो। ऐं हिन वक़्तु चेंजिंग, ऐं हिकिड़ी ॻाल्हि पॉज़िटिव पॉइंट साईं सरदार शाह जी हिकिड़ी जेका मूंखे दिलि सां लॻी, जेका हुन सुठी कई, हिकु साइंस टीचर खे भर्ती कयो, सुठो अमल आहे, लेकिन असांखे पंहिंजो हक़ु ॾिए, या वेही टेबल टॉक असांखे हाराए, सही, ठीकु आहे। ॿियो जेको हैदराबाद में स्कूल में जेको असांजी गवर्नमेंट स्कूल जी नियाणियुनि पोज़ीशन कई, दुनिया लेवल टॉप 10 में, हुनजे लाइ मां सरदार शाह खे, भले हिन महिल मां प्रोटेस्टर आहियां, लेकिन उहो बहितरीनु कमु आहे साईं। हा, बिल्कुलु सही था चओ तव्हां। जी सदाम साहब, जीअं त असांजे प्रोग्राम जे ज़रिए सॼी सिंध अव्हांखे ॾिसी रही आहे, त तव्हांजा जेके बि प्रोटेस्टर्स जेके 386 ॾींहंनि खां अव्हां सां गॾु आहिनि, तव्हां उन्हनि जी नुमाइंदगी करे रहिया आहियो, त अव्हां छा पैगाम ॾींदो असांजी नाज़रीन खे? जी, असां सिंधवासियुनि खे इहो ई पैगाम ॾींदासीं त असांजा हौसला हिन वक़्तु बि बुलंद आहिनि। भले हिकिड़ो असांखे रोज़गारु नौकिरी मिली न मिली, हक़ु मिलियो न मिलियो, इंसाफ़ थियो न थियो, पर हौसला असांजा बुलंद आहिनि ऐं असीं पुरउमीद आहियूं। ऐं असांजी जिदोजहद जेका 386 ॾींहं खां जारी आहे, इहा जारी सारी रहंदी ऐं असां कॾहिं बि हार न मञींदासीं। भले असां ग़रीबनि जा ॿार आहियूं, असां सां मसइला मसाइल आहिनि, फाइनेंशियल जिदोजहद स्ट्रगल खे हलाइण लाइ घणो कुझु खपंदो आहे, छो जो असीं सिंध लेवल ते हिनखे लीड कयूं था, हर ज़िले में वञिणो थो पए असांखे, हर तालुके में, हर शहर में। त पर पोइ बि हज़ार मुश्किलियूं तकलीफ़ूं हुजनि, पर असां हीअ जिदोजहद जारी रखंदासीं जेसीं ताईं सिंध जी आवाम सां फ़ैसिलो जेको आहे हक़ में नथो अचे, ख़ासि करे 40+ PhD GST वेटिंग वारनि लाइ। ऐं हीअ हिकु मतिलबु शऊर जो पैगाम आहे। असांखे वालदेन जेका तालीम ॾिनी, मुंहिंजा वालदेन टीचर्स रही चुका आहिनि गवर्नमेंट डिपार्टमेंट में, मुंहिंजी अमड़ बि, मुंहिंजो वाल साहब बि, ऐं उन्हनि मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे वालदेन जो। उन्हनि कॾहिं बि असांखे तालीम में मतिलबु ॾियण में इहा शइ नोट न कराई त हीअ तालीम तव्हां हासिलु कयो था नौकिरी जे लाइ। हुननि इहा ई शइ मतिलबु ॿुधायो त हक़ ऐं बातिल में जेको आहे सो फ़र्क़ु महसूसु हुजणु खपे, ज़ालिम मज़लूम, मतिलबु इन्हनि शइ जो शऊर पोइ उहो असांखे आयो ऐं तालीम हासिलु कईसीं। बिल्कुलु हिन वक़्तु सॼी सिंध जो तव्हां रिएक्शन ॾिसो, जेका आवाम
सोशल मीडिया ते साईं सरदार शाह खे एतिरो एप्रिशिएट नथी करे, गवर्नमेंट खे पीपुल्स पार्टी खे एतिरो एप्रिशिएट नथी करे। हालांकि उन्हनि 8,500 साइंस टीचर भर्ती जो ऐलान कयो आहे ऐं जेको आहे सो ECT बि उन्हनि भर्ती जो ऐलान कयो आहे। पर तव्हां सोशल मीडिया ते रिएक्शन ॾिसंदो आवाम जो, हू असांजी हमदर्दीअ में पोस्टूं कनि था, असांखे फेवर ॾियनि था ऐं हुननि खे इहो रिजेक्ट कनि था। सिंध जी सॼी आवाम इहो फ़ैसिलो रिजेक्ट कयो आहे। तव्हां पाण इन शइ जो अंदाज़ो लॻायो त मतिलबु हुननि नाजाइज़ी कई आहे। इन जे करे आवाम खे जेके 40+ घर वेठल असांजा दोस्त आहिनि PhD GST, ही हज़ारे नौकरियुनि जो मतिलबु जिदोजहद आहे ऐं चंद फ़र्द असां विढ़ूं था। त उन्हनि दोस्तनि खे भेनरुनि खे चवंदुसि असांजा बांह ॿेली थियो, असांजा हथ मज़बूत कयो त जीअं सिंध खे असां संवारे सघूं, तालीम वधी सघे ऐं मेरिट जी बहाली थिए ऐं ॿीहर कंहिंसां बि जीअं ईंदड़ जेके असांजा नसुल आहिनि उन्हनि सां ज़ुल्म न थिए। ॾिसो अॼु अगरि असां पंहिंजो हक़ु न वरितोसीं, तालीम माना हेॾी मास्टर्स डिग्रियूं असांजूं थियल आहिनि ऐं तमामु घणा कोर्स थियल आहिनि। मां इस्लामाबाद में बि पढ़ी आहियां प्राइम मिनिस्टर स्कॉलरशिप ते ऐं मुख़्तलिफ़ मुंहिंजा कोर्सिस थियल आहिनि DIT में। हेॾी तालीम हुजण बावजूदि असां हिकिड़ी 14 स्केल जी प्राइमरी स्कूल टीचर हुजे या JEST हुजे, ऐं रुॻो मां इहा हिकिड़ी शइ बि एड कंदो हलंदुमि, मां कॾहिं न ॿुधायो आहे कि मुंहिंजो हालांकि मुंहिंजो MPs MNs सां सभिनी सां सिंध में मुलाक़ातूं थियूं आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां बि मुंहिंजी मुलाक़ात थी लाड़काणे में। मैडम फरियाल टालपुर साहिबा सां 2 दफ़ा CM सिंध सां मुलाक़ात कई ऐं उहो हिकिड़ो दफ़ो लाड़काणे में, हिकु दफ़ो खैरपुर में। त 5 to 15 जेका कैटेगरी आहे जंहिंमें इंटरव्यू पॉलिसी रखी अथनि, उन्हनि ट्रेनिंग में बि मां क्वालिफाई आहियां। मतिलबु जेके बि मां माज़ी में टेस्टियूं ॾिनियूं आहिनि कंहिंमें फेल न थियो आहियां। ऐं जेको कॾहिं कॾहिं शायदि शिरपसंद माण्हू जीअं हाणे जेको आहे साईं सरदार शाह छा कयो त अवाम खे ॿुधाए थो हिननि 40 मार्कूं खयूं, 2-3 मार्कूं मथे खणनि हा त ही भर्ती थी वञनि हा। त इहो हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी टोक आहे असांजे मथां। असां चऊं था 32-33 मार्कुनि वारा जेके भर्ती कया, कॾहिं उन्हनि खे चयो तव्हां त 40 मार्कूं खणो आहे त तव्हांखे नौकरियूं ॾियूं? इहो तव्हां उन्हनि ते टोक ठठोल न कई ऐं असांखे चओ था मुंहिंजूं त 60 खां मथे मार्कुनि 5 to 15 में। मां कॾहिं ॿुधायो न आहे, छो जो अगरि PhD JST वारनि सां इंसाफ़ न थियो त 5 to 15 में कीअं थींदो? उन में त इंटरव्यू पॉलिसी आहे। उहे लिस्टूं त जेको आहे उहे मतिलबु मुख़्तलिफ़ MPA MNS जी ऑफिस ऐं जेको आहे एजुकेशन डिपार्टमेंट मतिलबु उते ऑर्डर निकिरंदा। इहा हिकिड़ी कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे। त इन जे करे बसि इहा ई ॻाल्हि कंदासीं असां गवर्नमेंट खे बि इहो ई चवंदुमि। ऐं मां हिकिड़ो हिन तव्हांजे चैनल जे थ्रू मां बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे बि हिकिड़ी शइ मतिलबु यादि कराईंदो हलां त तव्हांखे एप्लीकेशन ॾिनी हुई बिलावल साहिब खे। मूं उन्हनि खे चयो त इहा एप्लीकेशन इन ते फोकस सिर्फ़ु पाण कजो, ॿियनि जे हवाले न कयो, मिनिस्टरनि जे हवाले। त हीउ छोकिरनि जो तव्हां मसइलो हल कयो, हिन ते पाण फोकस कयो। असां साल खां जिदोजहद कई आहे, हिन एप्लीकेशन ते तव्हां पाण फोकस कयो। चेयरमैन आहियो, असांजे तक जा आहियो ऐं असीं तव्हांजा वोटर सपोर्टर बि आहियूं। मूंखे माना हिकिड़ो ॾुख थो थिए, छो मां पीपुल्स पार्टी खे सपोर्ट बि कयो आहे, वोट कयो आहे। जमील अहमद सुमरे साहिब खे बि इहा नशे जी ॼाण आहे, जंहिंजे करे हू लाड़काणे में मुंहिंजे कैंप ते आयो हुयो। असां हुनखे वोट सपोर्ट बि कयो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त काफ़ी जेके इहे पास थियल आहिनि उम्मीदवार, उहे मतिलबु हिकिड़ो ॾुख जो इज़हार बि कंदा आहिनि जॾहिं असां एतिजाज कंदा आहियूं त चवंदा आहिनि तव्हां जेको आहे बैनर में पीपुल्स पार्टी जी क़यादत जा फ़ोटू था आणो। त हू शायदि सियासी माण्हू न हूंदा आहिनि, काफ़ी दोस्त जेके आहिनि, ऐं काफ़ी वरी ॿियनि जमायतुनि सां तालुक़ु हूंदो आहे कंहिंजो कॉम्परसन धुरियुनि सां। हालांकि असांजी तहरीक में सॼी सिंध जा जेके आहिनि सोशल नुमाइंदा बि आया आहिनि। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो साहिब बि आयो, बिलावल साहिब जो कज़िन, हुन सां मुलाक़ात थी हुई। हुन चयो असां हुकूमत में न आहियूं, असां चूंडियल नुमाइंदा न आहियूं, असां हमदर्दी तौरु तव्हांजे एतिजाज में अची सघूं था। पर मसइलो जेको हल आहे मुंहिंजो कज़िन ई करे सघे थो, हुननि जी हुकूमत आहे, मसइलो उहो ई हल करे सघे थो। ऐं कॉम्प्रेसिव धुरियूं बि ईंदियूं हुयूं, जीअं साईं मुनी हैदर शाह आहे सिंध यूनाइटेड पार्टी जो, उन्हनि बि इहा ॻाल्हियूं कयूं हुयूं त असां क्रेडिट वठण लाइ तव्हां नथा अचूं, असां तव्हांजो दर्द महसूस था कयूं। हिकिड़ी हमदर्दी आहे अवां सां जो अवां वटि अचनि था, अवां जी ॻाल्हि खे ॿुधनि था। जी नाज़रीन, त अवां असांजी ॻाल्हि ॿोल ज़रूरु ॿुधी हूंदी। असां सां गॾु जेके 2 अॼु उस्ताद मौजूदु हुया, जंहिंजा मुतालबा जेके आहिनि उहे हुकूमत अञा ताईं पूरा न आहिनि करे सघी, ऐं असां पुर उमीद आहियूं इन में त तव्हांजा मुतालबो जेको बि आहे उहो जल्द अज़ जल्द पूरो थी वञे ऐं तव्हांखे इंसाफ़ मिले। महिरबानी अवां ॿिन्हिनि जी जो तव्हां असांजे स्टूडियो आयो ऐं असांजे नाज़रीन सां असां सां एॾी ॻाल्हि ॿोल इन इशू ते ॻाल्हायो। सो नाज़रीन, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे असां हलूं था पंहिंजे अॻे मौज़ू जी तरफ़, जेको आहे सोशल मीडिया जो वधंदड़ इस्तेमालु। उन में असां सां गॾु हिकिड़ो ख़ासि महिमान मौजूदु आहे जेको इन मामले ते, इन मौज़ू ते अव्हांखे आगाही ॾींदो। जी नाज़रीन, हाणे वक़्तु अची वियो आहे त अव्हां जी मुलाक़ात असां पंहिंजे अॼु जे ख़ासि महिमान सां करायूं, जेके सिंधी मीडिया में त तमामु घणो कमु करे रहिया आहिनि, पर हाणे अव्हां उन्हनि खे सोशल मीडिया ते बि घणो कमु कंदे ॾिसंदा ज़रूरु। त बग़ैर वक़्तु विञाए अचो तव्हांजी मुलाक़ात करायूं था
इम्तियाज़ अहसन साहब सां जेके पाण हिकु सीनियर सहाफ़ी बि आहिनि ऐं एंकर पर्सन बि आहिनि। अस्सलाम वालेकुम इम्तियाज़ साहब। वालेकुम सलाम। कीअं आहियो इम्तियाज़ साहब? ठीकु आहियो? सलामी ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। महिरबानी अव्हां जी जो अव्हां असांजे सॾ ते असांजे प्रोग्राम में शामिल थिया। अव्हां जी बि वॾी महिरबानी, सिंध वॉइस जी वॾी महिरबानी जिन पंहिंजे प्रोग्राम में मदू कयो असांखे। महिरबानी अव्हां जी। जीअं त नाज़रीन हाणे असां हिकिड़े मौज़ू बेस्ड प्रोग्राम ते हलंदासीं त जेको असांजो अॼु जो मौज़ू आहे जेको असां इम्तियाज़ साहब सां उन मौज़ू ते डिस्कशन्स कंदासीं उहा आहे सोशल मीडिया जो वधंदड़ इस्तेमालु, जो कि हाणे अनक़रीब अव्हां बि सोशल मीडिया ते छाइजी वञण वारा आहियो, त पोइ उन जी जेका हाकारी ऐं नाकारी असरात आहिनि उहे उन्हनि खे अव्हां कीअं था ॾिसो? त जीअं त अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर लॻो पियो आहे, उन में सभ खां वॾो जेको ख़बरुनि जो ज़रियो आहे उहो सोशल मीडिया बणिजी चुकी आहे। इनखे मूंखे ॿुधाइजो त जेके रवायती मीडिया लाइ उहे कहिड़े चैलेंजिस पैदा कया आहिनि इन सोशल मीडिया जे दौर? बिल्कुलु ॾाढो सुठो पॉइंट हाईलाइट कयो आहे, ॾाढो ज़बरदस्त सुवालु आहे, वक़्ताइतो सुवालु आहे। ॾिसो इहो हमेशह चवंदो आहियां हर प्लेटफॉर्म ते त सोशल मीडिया जेका आहे न असांजे लाइ हिकिड़ो मैरिटल आहे। असीं इन मां वॾो फ़ाइदो हासिलु करे सघूं था, पर डिपेंड थो करे अव्हां जी ज़हनियत ते, अव्हां जी सोच ते, तव्हां उन सोशल मीडिया खे हाकारी इस्तेमालु करियो था या नाकारी इस्तेमालु करियो था। पाण चऊं था पहिरियां हाकारी जेके फ़ाइदा आहिनि असांखे उन कहिड़ा आहिनि, कीअं पाण फ़ाइदा हासिलु करे सघूं था। सोशल मीडिया जे ज़रिए अवी ॾिसो था त इलाही सारा सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म्स अची विया आहिनि ऐं उहो हिकिड़ो अर्निंग सोर्स बणिजी वियो आहे। ऐं सम्झां थो जेके अर्बन एरियाज़ में माण्हू वेठल आहिनि उन्हनि खे त रोज़गार जा मौक़ा मिलनि था, पर ॻोठ में जॾहिं पाण रूरल एरियाज़ में विज़िट कंदासीं, नज़र दौड़ाईंदासीं त उते रोज़गार जा एतिरा मौक़ा कोन आहिनि। जॾहिं हिकिड़ी नौजवान छोकिरो या छोकिरी जॾहिं सोशल मीडिया जे वसीले कमु कनि था, हाकारी इस्तेमालु कनि था, त उन्हनि खे नाणो बि मिले थो, कमाइनि बि था, मतिलबु घर वेठे हू कमाई करे सघनि था। इन खां अलावा हाकारी फ़ाइदो इहो आहे त स्टूडेंट्स जेके आहिनि उहे एजुकेशन हासिलु करे सघनि था, दुनिया सां कनेक्ट थी सघनि था। इंटरनेट जे वसीले, सोशल मीडिया जे वसीले पूरी दुनिया ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे। हीउ हिकिड़ो जुमिलो त आहे, पर उन जुमिले खे पाण कीअं उन जी तशरीह कयूं था, उनखे सम्झूं था, उनखे फ़ाइदो हासिलु करियूं था, इहो डिपेंड थो करे असां ते। ऐं ॿियो त असांजी जेका घर में वेठल हिकिड़ी औरत आहे उहो को फ़न सिखी सघे थी, यकीनन उन सां गॾो गॾु ॿिया बि नौजवान फ़न सिखे सघनि था ऐं ऑनलाइन कोर्सिस बि करे सघनि था। एजुकेशन में फ्री ऑफ कॉस्ट तव्हांखे कोर्सिस मिली वेंदा, टेक्निकल स्किल्स मिली वेंदा, उन स्किल्स खे सिखी करे तव्हां उहे स्किल्स खपाए सघो था ऐं उन जे ज़रिए नाणो कमाए सघो था। मतिलबु त अनेक फ़ाइदा आहिनि सोशल मीडिया जा। ऐं हूअं पाण जीअं तव्हां थोरी देरि पहिरियों ॻाल्हि कई त सोशल मीडिया ख़बरनि जो हिकिड़ो तेज़ तरार हिकिड़ो वसीलो बणिजी वियो आहे। जॾहिं पाण हिकिड़े ॾींहं में ख़बर हलंदी हुई, का मुल्क में का पेशरफ़ थींदी हुई, त पोइ हिकिड़े कलाक खां पोइ 2-3 कलाकनि खां पोइ या राति जो पाण 9 वॻे 12 वॻे वारियूं हेडलाइंस ॿुधंदा हुआसीं त पोइ ख़बर पवे। हिन वक़्तु अव्हांजे शहर में, अव्हांजी गेटीअ में, अव्हांजे पाड़े वारे मुल्क में, ॿियनि मुल्कनि में छा पियो वहे वापरे, उहो सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां रुॻो स्क्रोल करियो, सभु शइ तव्हांजे साम्हूं विदिन मिनट्स असां वटि उहा ख़बर पहुची थी वञे। विदिन मिनट्स तव्हांखे अगरि पाण चऊं त उन जॻह ते को माण्हू बीठो हुजे ऐं लाइव हलंदो हुजे त पोइ विदिन सेकेंड्स जी ॻाल्हि आहे, पोइ पाण माइक्रो सेकेंड्स में उहा शइ पाण वटि पहुची वञे थी। हाणे अचूं था नाकारी। ॾिसो ही एडिक्शन आहे, गैजेट जेको आहे न, तव्हांजो मोबाइल आहे, इहो तव्हांजे लाइ माना हिकिड़ो नशो आहे। ऐं इहो चवंदो आहियां त बाबा इलाही सारा माण्हू असां मां उहे बि आहिनि जेके निंड करण खां पहिरियां उन्हनि जी लास्ट एक्टिविटी मोबाइल स्क्रोलिंग जी हूंदी आहे ऐं सुबुह जो उथण सां ई उन्हनि जी पहिरीं एक्टिविटी मोबाइल स्क्रोलिंग हूंदी आहे। इन जे करे हू छा थींदो आहे त उन्हनि जी निंड सही कोन थींदी आहे। सुबुह जो अगरि अलाह न करे को अहिड़ो वाक़ियो पंहिंजे ज़हन में अची वियो त पोइ हू दिलि दिमाग़ में जॾहिं असांजे लहंदो आहे त पोइ असांजे हार्मोन्स खे, असांजी थिंकिंग खे साइकोलॉजिकल इफेक्ट थींदो आहे। सभ खां वॾो नुक़सानु इहो आहे त असांजी नौजवान जेका टही आहे उहा सॼो ॾींहुं मोबाइल खे स्क्रोल करे थी। मोबाइल स्क्रोल करण जे करे उन में जेके विदिन द मोमेंट्स उन्हनि जा हिकिड़ा इमोशन्स चेंज थियनि था। अवी टिकटॉक ॾिसंदियूं हूंदियूं, आऊं बि हलाईंदो आहियां, ॿिया बि यूज़ कंदा हूंदा। टिकटॉक ते तव्हां ॾिसो त मटीरियलिस्टिक लाइफ हले थी। उन लाइफ जी सचाईअ सां, सदाकत सां को परे परे ताईं वास्तो कोन आहे। असीं जॾहिं पाण ॾाढो ज़बरदस्त सेट हूंदा आहियूं, दोस्तनि सां मिलंदा आहियूं, एनर्जेटिक, पोइ उन वक़्तु असीं उन मोमेंट्स खे कैप्चर करे पाण सोशल मीडिया ते शेयर करणु चाहींदा आहियूं।
चाहींदा आहियूं त लाइक्स मिले, हा। वाह वाह थिए, फॉलोवर हुजनि, पर हिकिड़ो अहिड़ो ग़रीब माण्हू जेको ॻोठ में ऐं बैकवर्ड एरिया में वेठो आहे, उहो मूंखे ॾिसी करे मुंहिंजी उन विदिन द मोमेंट्स जेका ॾाढी ज़बरदस्त हशाश बशाश ज़िंदगी आहे, उन 5 सेकंड जी रील जे करे हुन जे दिलि में दिमाग़ में अहसासु, उद्दमा, अरमान वधंदा त यार आऊं छो न आहियां, हिन वटि दोस्त वटि ही लग्ज़री आहे, ही फैमिलीस आहिनि, पर उन जे पुठियां उनखे कहिड़ी ख़बर त आऊं पंहिंजी ज़िंदगीअ में सफ़र करियां पियो, मुंहिंजी ज़िंदगीअ में इलाही सारा चैलेंजिस। सो हिकु त कॉम्पिटिशन वधी वियो आहे, मटीरियलिस्टिक लाइफ वधी वई आहे, मेंटली माण्हू परेशान थी विया आहिनि, एग्ज़ॉस्ट थी विया आहिनि, ऐं एतिरी वॾी रेस लॻी पई आहे, हू टिकटॉकर आहे, 1 मिलियन उन जा फॉलोअर्स आहिनि, मुंहिंजा बि थी वञनि, नौजवान पंहिंजे घर वारनि सां ॾाढी ज़िद था कनि, ऐं इन ई चकर में मां पाण ॾिठो त रिसेंटली इलाही सारा वाक़िया थिया आहिनि, टिकटॉक रिकॉर्ड करण जे चकर में इलाही सारियूं शहादतूं थियूं आहिनि, छोकिरनि जा हादसा थिया आहिनि, बाइक ते वेंदे, समुंड में वेंदे, सफ़र कंदे, ट्रेन तां, सभु शयूं इहे हिकु नेगेटिव। हिकिड़ी ॿी वॾी ॻाल्हि जेका आउं हमेशह पॉइंट आउट कंदुमि उहो इहो आहे त जेके नौजवान टही आहे उहा तालीम खां परे थी वई आहे। तालीम उन्हनि जो ऑप्शन ई न आहे, उन्हनि जो मिशन ई कोन्हे, गोल ई कोन्हे, उन्हनि जो गोल हिकिड़ो आहे त आउं पंहिंजे नेटवर्क में फॉलोवर कीअं वधायां, ऐं मुंहिंजो रुॻो शशको हुजे, मुंहिंजा फॉलोअर्स हुजनि, उन जे करे हू घर वारनि खां बि परे रहनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त घर वारनि में जॾहिं पाण कचेरी कंदा हुआसीं, मिलंदा हुआसीं, सुबुह जो मंझंदि जो गॾिजी मानी खाईंदा हुआसीं, हिन वक़्तु 4 रूम आहिनि, 4 फ़र्दनि, हर माण्हू अलॻि अलॻि रूम में वेठो आहे, ऐं हू मोबाइल ते स्क्रोल पियो करे। ऐं इवन तव्हां ॾिसो न हाणे पाण जेका कम्युनिकेशन आहे, कम्युनिकेशन में केतिरो गैप अची वियो आहे। पाण हिकु कमरे खां ॿिए कमरे में, 3 कमरे में ज़हमत कोन कंदासीं त तव्हां उतां ई मैसेज कंदासीं, भाॼी पाणी त पीआरिजो, अमी फलाण शइ मूंखे खपे। सो कम्युनिकेशन गैप अची वियो आहे, पेरेंट्स ऐं ॿारनि जे विच में कम्युनिकेशन गैप आहे, मेंटल स्ट्रेस वधी वियो आहे, ऐं इन ई शयुनि जे करे ख़ुदकुशीअ जा मामला तमामु घणा वधनि था, डिप्रेशन, एंजाइटी तव्हांजे मेंटल हेल्थ ते इफेक्ट करे ॾाढी आहे। हस्बैंड वाइफ जा मामला तमामु घणा ख़राब थी विया आहिनि, मिसअंडरस्टैंडिंग वधी वई आहे। सो अनेक सारा हाकारी बि फ़ाइदा आहिनि ऐं नाकारी मामलात बि आहिनि, पर तव्हां पंहिंजो पाण खे ट्रेन करियो त मोबाइल खां फ़ाइदो कीअं वठिणो आहे, पॉज़िटिव शयूं कीअं वठिणियूं आहिनि, इहे सभु शयूं आहिनि। इम्तियाज़ साहब मूंखे ॿुधाइजो त जेको सहाफ़त में असां AI ऐं जेके सोशल मीडिया जा एल्गोरिथम्स आहिनि, इहे मुस्तक़बिल कीअं था तब्दील कनि, ऐं ॿियो त जीअं असांखे ख़बर आहे त अॼुकल्ह जेको हर माण्हू सिटीज़न जर्नलिस्ट बणिजी वियो आहे, त छा इहा सहाफ़त जे लाइ फ़ाइदेमंद तब्दीली आहे? बिल्कुलु युसरा, हाणे ॾिसो न, पाण खे 2 पहलुअनि ते ॻाल्हाइणो पवंदो। हिकिड़ो त AI ऐं सोशल मीडिया कीअं इनहेंस थिए थो AI जे ज़रिए। असीं पहिरियां जॾहिं पाण ॾिठोसीं त फेसबुक आयो, फेसबुक खां पोइ मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ईंदा रहिया, इंस्टा ईंदो रहियो, टिकटॉक ईंदो रहियो, टिकटॉक ईंदो रहियो, उन खां पोइ ट्विटर ईंदो रहियो, लिंक्डइन ते बि पाण ॾिठोसीं। हाणे अची वियो आहे AI। पहिरियां छाकाणि पाण पंहिंजूं वीडियोज़ ठाहींदा हुआसीं, पंहिंजा बैनर्स बि लॻाईंदा हुआसीं, ऐं हाणे जीअं असांजे मॉर्निंग शो जो सेट लॻो पियो आहे, इनखे पाण AI जे ज़रिए बि ठाराए सघूं था। ऐं AI छा थो करे, कंहिं हद ताईं त ॾाढो फ़ाइदेमंद बि आहे, कंहिं हद ताईं उहो थोरो इनसेंस के जेको हुनखे ॼाणे नथो, उन माण्हू खे सिखणो बि पवंदो ऐं दुनिया सां गॾु हलणो बि पवंदो। हाणे AI सोशल मीडिया खे कीअं इनहेंस करे थो, कीअं फ़ाइदेमंद आहे, ऐं AI जो फ्यूचर छा आहे, असांजो फ्यूचर छा आहे, उहो इहो आहे त ॾिसो ॾिसो मीडिया हाणे AI जे ज़रिए असांखे ॾिसे थो त बाबा हिन जो कॉन्टेंट कहिड़ो आहे, ही कहिड़ी नीच पकिड़े थो, हिन खे रिव्यूज़ कॉन्टेंट्स केतिरा ॾियणा आहिनि, हिन जी मोनिटाइज़ेशन में केतिरी देरि आहे, हिन जी पंहिंजी महिनत केतिरी आहे, लगन केतिरी आहे। AI असांखे सम्झे थो त हिन जो एल्गोरिथम, उन जो एल्गोरिथम असांजे सोशल मीडिया खे सम्झे थो त ही हिकु ॾींहं खां पोइ पंहिंजी पोस्टिंग करे थो, शेयरिंग करे थो, केतिरा माण्हू इन सां इंगेज थियनि था, अकॉर्डिंगली हू रिवार्ड ॾिए थो। हाणे हिकिड़ी ॿी वरी पॉइंट इहा आहे त AI जॾहिं हिन दुनिया में मुतारिफ़ थियो आहे त AI जे ज़रिए कॉम्पिटिशन बि वधी वियो आहे, नौजवान परेशान बि थी विया आहिनि। इलाही सारा नौजवान चवनि था त यार AI अची वियो आहे, शायदि AI जे करे असांजूं नौकरियूं ख़तमु थी वेंदियूं, ऐं इलाही सारनि माण्हुनि जी नौकरी ख़तमु थी वेंदी, रिप्लेस करे। पर आउं सम्झां थो त AI जे करे पॉसिबल आहे तव्हांजूं नौकरियूं वधनि,
छाकाणि त रोबोट आहे, रोबोट खे हलाइण वारा बि त असीं असां ई आहियूं, प्रॉम्प्ट आहियूं। ॾियण वारा त असीं आहियूं न। बिल्कुलु। हा, प्रॉम्प्ट ते अकॉर्डिंगली हू असांजे अमल कंदो, इहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। पर इहो कतई तौरु कोन आहे त नौजवाननि जूं या माण्हुनि जूं नौकरियूं ख़तमु थियूं। हा, ज़ाहिर आहे दुनिया में जॾहिं पाण गाॾियूं ॾिठियूंसीं, जॾहिं पाण ॼमिया बि कोन हुआसीं, गाॾियूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हुयूं, जी। कंप्यूटर मुख़्तलिफ़ क़िस्म जा हुया। जी। ही कंप्यूटर पूरो ही हिकिड़ो एरिया वठंदो आहे कैमरा जा, ऐं हिन कमरे जा, कमरे जेतिरो हुयो। कमरे जे साइज़ जा कंप्यूटर हूंदा। हिन वक़्तु तव्हां ॾिसो त डेस्कटॉप आया, उन खां पोइ लैपटॉप आया, लैपटॉप्स आया। लैपटॉप खां पोइ हाणे टैबलेट्स। टैबलेट्स आया, टैबलेट खां पोइ हाणे अव्हांजे हथ में मोबाइल आहे, ऐं उन खां अलावा बि स्मॉलर साइज़ में बि हाणे गैजेट्स अची विया आहिनि जेके इन जो मक़सदु आहे ज़िंदगी ॾींहों ॾींहुं साल ब साल तरक़ी कंदी। पर शर्त इहो आहे त अव्हीं उन सां केतिरो कॉम्पीट करियो था, उन सां केतिरो अलाइन थियो था, केतिरो पाण खे मदे मुक़ाबिल सम्झो था, इहो तव्हां ते डिपेंड थो करे। ऐं AI जो वॾो फ़ाइदो आहे, AI मां तव्हां वीडियो कॉन्टेंट शेयर करे सघो था, वीडियो ठाहे सघो था। तव्हां पाण चैट GPT इस्तेमालु कंदियूं आहियो, मेटा खे इस्तेमालु कयो। चैट GPT जे ज़रिए पहिरियां पाण खे प्रेज़ेंटेशन, तव्हां छाकाणि त टीचर आहियो, तव्हांखे ख़बर आहे त प्रेज़ेंटेशन हिकिड़ी PPT खे ठाहिण में हिकिड़ो ॾींहुं लॻंदो, इलाही टाइम ऐं हींअर हुई प्रॉम्प्ट ॾियो, ऐं मां सम्झां थो 1500 2000 जो अगरि तव्हां पैकेज ख़रीद करे छॾियो, तव्हांखे प्रीमियम पैकेज मिली वेंदो, ऐं उन पैकेज जे ज़रिए जेको कॉन्टेंट, जेका डिज़ाइनिंग, जेको कमु तव्हांजो कलाकनि में थिए, उहो विदिन द सेकेंड थिए थो। मां सम्झां थी त हाणे सिर्फ़ चैट GPT खे बि कुझु अहिड़ियूं एप्स आहिनि जेके रिप्लेस कनि पयूं। एग्ज़ैक्टली, मूं चयो न त ॾींहों ॾींहुं साल ब साल ही अञा एडवांस लेवल ईंदी वेंदी। जॾहिं पाण चैट GPT, उहो वक़्तु बि तव्हां यादि कयो त हाणे बाबा चैट GPT अची विया, असांजा अंदरूनी राज़ बि खुली वेंदा, माण्हू इनसिक्योर थी विया। ऐं जॾहिं पाण ॾिठोसीं त बाबा असां नालो लिखियोसीं यसरा अख़ुन, त पोइ हुनजी पूरो प्रोफाइल अची, असीं सम्झोसीं त शायदि असांजा जेके ॿिया कमकार हूंदा या जेके मामलात असांजी ज़िंदगी, उहे बि सारा निर्वाह थी, पर अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे। शइ इहा आहे त तव्हां उन एडवांस टेक्नोलॉजी खे इस्तेमालु कीअं करियो था, उन बाबति ॼाण केतिरी रखो था, ट्रेनिंग केतिरी वठो था, उनखे एक्सेप्ट केतिरो करियो था। अव्हांखे ख़बर आहे त AI, इंटरनेट ऐं फ्रीलांसिंग जे ज़रिए असांजी मईशत खे हथी मिली आहे। तव्हांखे ख़बर आहे $2 बिलियन असांजी कमाई थी आहे हिन साल, रेवेन्यू जनरेट थियो आहे इंटरनेट जे ज़रिए। तव्हां मूंखे ॿुधायो न त हाणे मतिलबु टेक्नोलॉजी असांखे केतिरो एडवांस खणे थी, पर असांखे घुरिजे इहो त असांजा जेके निसाबी किताब आहिनि, जेके अॻूणा हलनि था, अदा हली आओ, खीर पीआरिया, अलाए छा हो, उन्हनि किताबनि खे रिप्लेस करणु घुरिजे। जेके इररिलेवेंट किताब आहिनि उन्हनि खे रिप्लेस करे उहे टॉपिक्स, उहे किताब, उहे बुक अचणु घुरिजनि जेके ईंदड़ वक़्त जो हिसो हुजनि। हिन वक़्तु बि अव्हां इंजीनियरिंग में, हिन वक़्तु बि अगरि तव्हां उहे ई टॉपिक्स पे पढ़ाया जेके असांजा अॻूणा थी विया, पुराणा थी विया, उहे जेके असांजी जनरेशन्स पढ़नि थियूं पयूं अचनि था, स्टिल असांजूं अॻियूं जनरेशन्स बि उहे ई पयूं पढ़नि। बिल्कुलु ईअं आहे। हाणे इन ते तमामु घणो मां सम्झां थो ॻाल्हाए वियासीं। पाण सहाफ़त जी ॻाल्हि करियूं त हर सिटीज़न सहाफ़ी बणियल आहे। ऐं कुझु वक़्तु पहिरियां मुंहिंजो बि हिकिड़ो तजुर्बो थियो त आउं कंहिं स्टेशन ते बीठल हुउसि, कंहिं जॻह ते बीठल हुउसि, मुंहिंजो दिलि चयो त मूं चयो यार हिन नज़ारे खे आउं कैप्चर करियां, पर मूं पहिरियां कॾहिं बि, छाकाणि त बग़ैर इजाज़त जे किथे वीडियो कान ठाही हुई, ऐं असीं रेंडम ठाहींदा बि कोन आहियूं, असीं जर्नलिस्ट आहियूं बि कोन, इलेक्ट्रॉनिक मीडिया जा यकीनन आहियूं, पर डिजिटल मीडिया जो असां वटि को लाइसेंस कोन आहे। मूं सोचियो त मूं चयो यार हीअ त आॾो औरतूं बि बीठल आहिनि, लेडीज़ बि बीठल आहिनि, छा मूंखे इहा वीडियो ठाहिणु घुरिजे उन्हनि जे कॉन्सेंट खां अलावा, उन्हनि खां इजाज़त वठण खां अलावा। यकीन करे उते मूं जीअं ई कैप्चर करण जी कोशिशि कई त हिकिड़े हमराह चयो त अदा ही वीडियो छो पिया ठाहियो तव्हां, मुंहिंजो त इंटेंट कोन हो कंहिं फीमेल खे को कैप्चर करियां, मुंहिंजो त इहो हुयो त हिकिड़ो वीडियो ठही वञे, हिकिड़ो यादगार किथे घुमण विया हुआसीं लम्हो, ऐं उन पल खे कैप्चर करे वठिजे। चवण जो मक़सदु आहे जॾहिं हिकिड़ो सिटीज़न, हिकिड़ो आम माण्हू जंहिं वटि को लाइसेंस कोन आहे, जंहिं वटि का तालीम कोन आहे, जंहिं वटि को एविडेंस कोन आहे, जंहिं वटि का सनद कोन आहे, उहो कैमरा खणी लोगो ठाराए, AI खां लोगो ठाराए, प्रिंट कराए, हू माइक ते मथां चाढ़े छॾींदो ऐं चवंदो त आउं सहाफ़ी आहियां,
त आउं सम्झां थो इहो सरेआम सहाफ़त जो क़त्ल आहे। उन्हनि खे सहाफ़त जी स्पेलिंग कोन थी अचे, जर्नलिज़म जा क़ाइदा कानून लवाज़मात कहिड़ा आहिनि ज़ाब्ता का बि ख़बर कोन आहे। ऐं जिते चाहिनि था जंहिं माण्हू खे चाहिनि था उन्हनि जी इज़त उछले था छॾीनि। सोशल मीडिया ते ट्रोलिंग हले थी। सोशल मीडिया ते जॾहिं कंहिं बि इंसान जी इज़तदार शख़्स जी ट्रोलिंग हले थी त पोइ हुन जूं निंडूं हराम थियूं वञनि। बिल्कुलु। ऐं ब्लैकमेलिंग जो अंसर तमामु घणो वधी वियो आहे। ग़लति शयूं ग़लति ख़बरूं फैलिजनि थियूं। उहे ख़बरूं जेके असांजे मुआशिरे खे सिहतयाब नथियूं बणाइनि उहे बि असांजूं शेयर थियनि थियूं। हा, अगरि अव्हांखे इन अव्हां जे प्लेटफॉर्म जे ज़रिए आउं आला उहिदेदारनि खे, हुकूमत खे, गवर्नमेंट खे ऐं जेके बि इन्हनि सोशल मीडिया जा हैंडलर आहिनि उन्हनि खे आउं इल्तिमास कंदुसि त को न को हिकिड़ी सनद हुजणु घुरिजे, कानून लागू थियणु घुरिजनि, डॉक्यूमेंटेशन हुजणु घुरिजे ऐं उन खां पोइ ई उनखे कंहिं बि माण्हू खे अकाउंट्स ठाहिण, जर्नलिज़म करण जी इजाज़त हुजे। बिल्कुलु ईअं पीका एक्ट विच में आयो हो, ॾाढो सुठो हले बि पियो, पर उन जी जेका आउं सम्झां थो इन सां बि जुड़ियल के कानून हुजणु घुरिजे। किथे न किथे हू बि ॻंढियल आहे, पर आउं चाहींदुसि त अहिड़े क़िस्म जा कानून अचनि जो हर माण्हू जेको राति जो सोचे आउं सहाफ़त कंदुसि ऐं सहाफ़त जे पुठियां जेके उन्हनि जा कारिंदा आहिनि, जेके मामलात हलनि था उहे उन्हनि जा निर्वाह ऐं पधिरा थियनि ऐं कंहिंखे बि इहा ताक़त हिमत न थिए त पोइ तव्हां कैमरा खणी वञी वीडियो कयो ऐं उन जी इज़त जेका आहे उहा पामाल थिए। इन शयुनि खां पाण बची सघूं। बिल्कुलु सही ॻाल्हि कई इम्तियाज़ साहब अवां। अच्छा, मां जो कि वक़्त जी घटिताई आहे, न त ही टॉपिक एतिरो वसी आहे जो असां अगरि हिन मौज़ू ते ॻाल्हायूं त अलाए केतिरो टाइम लॻी सघे थो, केतिरा कलाक गुज़री सघनि था, जो कि एतिरी हिन टॉपिक जी अॼुकल्ह अहमियत थी वई आहे। पर हाणे मां आख़िर में तव्हांखां सिर्फ़ु इहो चवंदसि त जेके असांजा नौजवान अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, जेके सोशल मीडिया यूज़र आहिनि, इस्तेमालु कंदड़ आहिनि, उन्हनि खे अव्हां 3 अगरि सलाहूं चूंडे ॾियणु चाहियो त उहे कहिड़ियूं सलाहूं था ॾींदा? सोशल मीडिया जे हवाले सां या ओवरऑल जनरल लाइफ जे हवाले? सोशल मीडिया जे हवाले सां। जेके असांजो टॉपिक अॼु जो जेको मौज़ू आहे उहो स्पेशली सोशल मीडिया जो आहे, त अगरि तव्हां सोशल मीडिया खे स्पेसिफिकली फोकस करे उनखे सलाहूं ॾींदा त वधीक कारआमद। ॾिसो हीउ ॾाढो सुठो टॉपिक आहे, पर अञा ताईं असांजा पेरेंट्स ऐं असांजा नौजवान इनखे पॉज़िटिव खणी कोन सघिया आहिनि, वठी कोन सघिया। सोशल मीडिया अव्हांजो हिकिड़ो ॾाढो सुठो प्लेटफॉर्म आहे। अव्हां पंहिंजी पर्सनैलिटीअ खे ग्रूम करे सघो था, एनहेंस करे सघो था। सोशल मीडिया जे वसीले तव्हां मुख़्तलिफ़ मामलात, मुख़्तलिफ़ ख़बरूं बि हासिलु करे सघो था। पहिरीं सजेशन इहा आहे त इनखे पॉज़िटिव इस्तेमालु करियो, स्क्रोलिंग न करियो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजो टाइम ज़ाया न करियो। उहे प्रोडक्टिव शयूं जेको तव्हां सम्झो था अव्हांजी ज़िंदगीअ में को लाभ ॾियनि थियूं, को वैल्यू एड कनि थियूं, त पोइ उनखे तव्हां फॉलो बि करे वठो, डेली बेसिस ते उनखे ॾिसो बि, पर जेके पॉइंटर आहिनि उहे तव्हां नोट करियो। हिकिड़ी सलाह इहा। ॿी सलाह इहा त इन सोशल मीडिया जो हिकिड़ो टाइम जेको आहे टाइम फ्रेम सेट करियो। तव्हांखे हिकु ॾींहं में केतिरो कंटेंट कंज़्यूम करिणो आहे। कलाकनि जा कलाक न। पाण मिसाल जे तौरु को स्किल हुजे, 4 कलाक किथे नौकिरी कयूं त उन जे बदिले में असां वटि जजो पैसो ईंदो, पघार मिलंदी। पर असीं हिन ते जॾहिं स्क्रोलिंग करियूं था, 4 जे बजाए असांजे 8 कलाक गुज़री था वञनि। असांजो ब्रेन ड्रेन थो थिए, असांजो पंहिंजो अंदरूनी ख़र्चो थो थिए। उहो तव्हां अॼु पाण नथा सम्झूं, अॻिते हली करे सम्झंदासीं। उन खां तव्हां बची सघां। चोथों इहो आहे त सोशल मीडिया खे ॿारनि खे सोशल मीडिया खां थोरो परे रखो, पासीरो रखो। ऐं मुंहिंजी सलाह इहा, जॾहिं पंहिंजो फैमिली टाइम हुजे त पोइ सोशल मीडिया खे थोरो पासीरो रखो, सफ़ा पासे ते करे छॾियो। सफ़ा पासे ते करे छॾियो। ऐं जेके तव्हांजा नंढड़ा ॿार आहिनि, बजाए इन जे जो तव्हां इन्हनि जो एडिक्ट कयो, तव्हां उन्हनि सां फिज़िकल एक्टिविटीज़ करियो, उन्हनि खे खेॾायो, रांदि खे सेखारियो उन्हनि खे। ऐं ॿी ॻाल्हि इहा, इन्हनि गैजेट्स जे करे जेके तव्हांजूं लड़ायूं ऐं झगड़ा थियनि था, उन्हनि खां थोरो पासीरो रहो। महिरबानी इम्तियाज़ साहब अव्हां जी, ऐं तमामु फ़ाइदेमंद सलाहूं अव्हां असांजे नाज़रीन खे ॾिनियूं। उमेद आहे त अॼु जो प्रोग्राम असांजे नाज़रीन खे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं महिरबानी अव्हां वक़्तु कढियो पंहिंजो ऐं असां वटि आयो, ऐं जेको आहे सो तव्हांजी इलाही महिरबानी। थैंक यू सो मच। नाज़रीन, हाणे वक़्तु अची वियो आहे, असीं अव्हां खां इजाज़त वठंदासीं। वरी सुभाणे अव्हां ॾो हाज़िर थींदासीं कुझु नए मौज़ूअनि ऐं नई गुफ़्तगू सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।